करो चोॾस चिटाणू मंझी काक कंधी मंझी लुंडाणू राणू ई राणू रे राणे ना को ॿियो। दानेश्वर दुर्मंत पालारी ते ॻाल्हाइण लाइ असां वटि तमामु लफ़्ज़ थोरा आहिनि। असांजी एॾी हिसत न आहे जो दुर्मंत ते ॻाल्हाए सघूं। तमामु हिकिड़ो महान अज़ीम ॾाहे जो विछोड़ो आहे। उनजी अॼु वरी हिकु वर्जाव आहे, उनजी वरसी आहे। खोस्तान में तमामु इल्मी अदबी मान जी चंद मान जी खोट रही आहे। उन्हनि में ही अज़ीम मशहूरु ॾाहो जंहिंखे असीं यादि करे असांजो तमामु ॾुखारो दिलि थी वञे थो। अॼु उनजी वरसी तक़रीब ते असां ॾाढो पुरजोश आहियूं त उनजो वरी बि उनजी दानिश उनजे ॾाहप खे वरजायो वञे थो। लतीफ़ जो अज़ीम ॾाहो जंहिं पंहिंजे काफ़ी इल्मी अदबी ख़िदमतूं हिते छॾियूं आहिनि ऐं सदाईं इल्म जे सुधारे लाइ तमन्ना ई रहियो। असां इहे लफ़्ज़ चई जाइ वठंदासीं।